उडेरो लाल लॻ ॻोठ शहज़ाद खान जत जे रहवासियुनि जो 72 माण्हुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। 72 माण्हू असांजे घरनि जा लंघ ऐं ज़मीन जो पाणी बंदि करे छॾियो आहे। पुलिस बि 72 माण्हुनि जे वंगारो बणियल आहे। ॻोठ शहज़ाद खान जत जे रहवासियुनि ख़ैर मोहम्मद जत, मसमात शेरबानू, नसरीन जत, लीला जत ऐं धणी बख़्श जत प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदे दाहे त ॻोठ जा 72 माण्हू हाजी सरदार नबी बख़्श जत ऐं संदसि भाउ सादिक जत असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां परेशान करे रहिया आहिनि। हुन चयो त असांजे घरनि जा रस्ता पिणु बंदि कया विया आहिनि, जंहिं करे असांजा शागिर्द इम्तिहान में न वेही सघिया आहिनि। हुन दाहींदे चयो त असां इलाइक़े जे चङनि मिठनि वटि पिणु दाहियो आहे, पर असांजे केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हुननि चयो त असांजे घरनि ते हमिलो करे असांजे औरतुनि खे पिणु मार कुट कई, जंहिंजी रिपोर्ट पिणु थाणे ते दाख़िल करायल आहे, पर पुलिस असांजी दाद रसी करण बजाए असांजे घरनि ते रेड पई करे, जंहिं करे असां सख़्तु परेशान आहियूं। हुन चयो त असांजो वालिद लखा ॾिनो जत खे पिणु खंबे गुम करे छॾियो आहे, जंहिंजो पिणु अञा ताईं ॾिस पतो न आहे। हुननि SSP मटियारी ऐं वसवारनि खां इंसाफ़ ॾियण जो मुतालबो कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।